दुख जड़ी भी ॻाल्हि आहे, दुख बि थिए थो फातिमा जो, उहा दर्दनि जी मुअल आहे। इंसाफ़ मिलंदो, मां वठंदमि इंसाफ़। मूंसां ही पूरो पाकिस्तान गॾु आहे। मां हिसाब वठंदमि पीर फयाज़ चा खे, असद चा खे, इन शइ खे मां फांसीअ ते चाढ़ण थी चाहियां। मां कॾहिं बि बश्क न कंदीसान। सिंध सॼी सां गॾु हूंदमि, जीअं फातिमा सां सिंध सॼी गॾु आहे तीअं मां गॾु हूंदीसान। मरां त मरां फातिमा जे भाउनि भेनरुनि सां मां गॾु आहियां। पीरनि जी हवेली में सियाती खां पोइ बेदर्दी सां क़तल थियल निकिरी फातिमा फड़ो जो चालीहो, इज्तिमाही दुआ, संदसि क़बर ते हाज़िरी भरे गुल निछावर। JWC तरफ़ां खानवान भरिसां संदसि ॻोठ में जलसो। शहीद निगरी जे वालिदैन, वकीलनि, सिविल सोसाइटी, समाजी अॻवान आयशा धारेजो समेत हज़ारे शहरियुनि जी शिरकत। शहीद निगरी जे वारसनि खे ₹1 करोड़ मुआवज़ो ॾियण समेत मुख़्तलिफ़ रिथूं पेश। निगरी जे खून सां इंसाफ़ ताईं जदोजहद जारी रखण जो ऐलान। फातिमा फड़ो जी अमर शबनम फड़ो जो चवणु आहे त पंहिंजी न्याणी जे खून सां इंसाफ़ लाइ आख़िरी वक़्त ताईं जदोजहद कंदी। सिंध जे निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़िर कंबर शहदाद कोर्ट में पाणी जी खोट जो नोटिस वरितो। सैफुल्ला मक्सी केनाल में पाणी जी फराहमी यकीनी बणाइण जी हिदायत। आपाशी खाते फौरी तौर पाणी जी फराहमी जो मसइलो हल करे रिपोर्ट वॾे वज़ीर हवाले करे छॾी। सेक्रेटरी आपाशी जो चवणु आहे त RD 31 ताईं पाणी पहुचायो वियो आहे। सिंध जे मकानी नुमाइंदनि तरक़ियाती कमनि में ट्रांज़ैक्शन में रंडकुनि ते ॻणती ज़ाहिर करे छॾी। कराची में मेयरनि, डेप्टी मेयरनि ऐं चेयरमैननि जो गॾियल इजलास। तरक़ियाती कमनि तां पाबंदी ख़त्म न थियण जी सूरत में अदालत सां राब्तो करण जो ऐलान। अॻवाननि जो चवणु आहे त इलेक्शन कमीशन तरफ़ां तरक़ियाती कमनि ते पाबंदी बदकिस्मती आहे। जेकॾहिं आम चूंडूं फ़रवरी या मार्च में थींदियूं, बजट लेप्स ते थी वेंदी। दुनिया जे कंहिं बि मुल्क में चूंड शेड्यूल जे ऐलान शर्त तरक़ियाती कमनि ते पाबंदी न लॻाई वई आहे। तरक़ियाती कमनि तां पाबंदी ख़त्म न थियण ते अदालत सां राब्तो कयो वेंदो। शिकारपुर ज़मीनी तकरार तां नींगर बेदर्दी सां क़तल। ॻोठ अब्दुर्रहीम जाफ़री में हथियार बंदन ज़मीर जाफ़री खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। शिकारपुर में अगवा थियल ठठेवासी नौजवान की बाजियाबी लाइ शहरनि जो एहतजाजी मुजाहिरो। क़ौमी शाहराह ते धरणो, ट्रैफिक मुअतल। अॻवाननि जो चवणु आहे त नौजवान इरफान मसीह जी हयाती ख़तरे में आहे। धाड़ेल मुसलसल फोन करे ₹1 करोड़ भुंग तलब करे रहिया आहिनि। टंडे बाग वेझो सिम नाले जी खोटाई न थियण ख़िलाफ़ ॻोठाणनि जो एहतजाजी मुजाहिरो ऐं धरणो। ॻोठाणनि जो चवणु आहे त सिम नाले जी खाटी न थियण सबबि केतिरा ई ॻोठ ॿुॾण जो ख़तरो आहे। गंदो पाणी ॻोठनि ऐं फसलनि में दाख़िल थी वियो आहे। मीरपुर बटोरे वेझो रोडनि जो कमु रोलड़े जो शिकार हुअण ख़िलाफ़ समें ॻोठाणनि जो 12 समेत एहतजाजी मार्च ऐं धरणो। अॻवाननि जो चवणु आहे त केतिरनि ई ॻोठनि में रोडनि जा कम रोलड़े जो शिकार थी विया आहिनि। तरक़ियाती कमनि जे नाले करोड़े रुपए जी करप्शन कई वई आहे। हेस्को इंतजामिया ज़रई यूनिवर्सिटी बिजली रहतूं ॼाणाए काटे छॾी। हॉस्टलनि में पीअण जे पाणी जो बहिरान। गर्मी सबबि हिकु शागिर्द बेहोश। शागिर्दनि तरफ़ां बिजली बंदि रखण ख़िलाफ़ एहतजाजी मुजाहिरो। हैदराबाद में प्रकाश रोड ते धरणो, ट्रैफिक मुअतल। इंतजामिया जो चवणु आहे त हेस्को खे 90% बिलनि जी अदायगी बावजूद बिजली काटी वई आहे। एशियन गेम के सेमीफाइनल में पाकिस्तान के श्रीलंका हथां शिकस्त। दिफाई चैंपियन टीम हाणे पितल जे बिले लाइ बांग्लादेश ख़िलाफ़ मैच खेलंदी।